SUP के कामरेड हमल खुश्क और कामरेड अलादात खुश्क समेत शहरियों की जानिब से शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी के कातलों की अदम गिरफ्तारी के खिलाफ कोटमुड़ी चौक पर हाथों में बैनर्स उठाकर एहतजाजी मुजाहरा करके सख्त नारेबाजी की गई। नसरुल्लाह जी शहादत ऐं उन जो बेगुनाह क़त्ल जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं असां सम्झूं था त सिंध जे अंदरि जेको सहाफ़ियुनि जे लाइ धरती तंग कई वई आहे ऐं हीउ जेको नसरुल्लाह जो क़त्ल आहे हीउ को सहाफ़ी जो पहिरियों क़त्ल कोन्हे। इन खां अॻु में बि इलाही सारा सहाफ़ी क़त्ल कया विया आहिनि। पंहिंजो जानमंद महर क़त्ल कयो वियो, उनजा अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार न कया आहिनि। त असीं सम्झूं था त सिंध जे अंदरि जेको बि सहाफ़ी हक़ सच जो साथ ॾिए थो, जेको बि सहाफ़ी कंहिं मज़लूम ग़रीबनि जो तरफ़दार थिए थो त उनखे शहीद नसरुल्लाह जी मंज़िल तां हटायो थो वञे। त असां सिंध हुकूमत खां पीपल्स पार्टी खां हीउ सख़्तु मुतालबो कंदासीं त सिंध जे अंदरि सहाफ़ियुनि जे लाइ जेका धरती तंग कई वई आहे, रोज़ सहाफ़ियुनि खे क़त्ल कयो पियो वञे, उन्हनि ते तशदुद कयो पियो वञे, उन्हनि ते हमला कया पिया वञनि, कंहिंखे कूड़नि केसनि में गिरफ़्तार करायो पियो वञे, त इहा सहाफ़ती दुश्मनी जेका पॉलिसी आहे पीपल्स पार्टी जी, इहा पूरी गिरफ़्तार कई वञे। जानमंद महर समेत नसरुल्लाह गडानी जे कातिलनि खे पूरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां ऐं चीफ जस्टिस ऑफ सिंध खां मुतालबो था कयूं त इहे जेके असां जेके बि शऊरमंद सहाफ़ी आहिनि ऐं हक़ सच जो आवाज़ बुलंद कनि था ग़रीब मिसकिन माण्हुनि लाइ, उन्हनि खे हितां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा माण्हू जेके विंगारू वॾेरा आहिनि उन्हनि जी धरती टामो करे छॾी अथऊं। बेगुनाह उन्हनि मथां कूड़ियूं FIR कराइनि, उन्हनि खे शहीद कराए थो वञे, उनजो नोटिस वरितो वञे ऐं जेको नसरुल्लाह गडानी खे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे उनजा हक़ी कातिल जेके बि आहिनि उनखे गिरफ़्तार करे अंजाम ताईं पहुचायो वञे। सिंध जे शऊर खे मारियो थो वञे त जीअं सिंध जो आवाज़ मथे न वञे। असां हुकूमत खां ऐं आला इदारनि खां मुतालबो कंदासीं त शहीद नसरुल्लाह गडानी जे कातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। नसरुल्लाह गडानी जो कत्ल सिंध जो कत्ल है, सिंध के शऊर जो कत्ल समझूं था। उनका मजीद कहना था कि शहीद के खून के साथ इंसाफ करना चाहिए और कत्ल में मुलविस कातिलों को गिरफ्तार करके उन्हें सख्त से सख्त सज़ा देकर शहीद के फैमिली समेत दोस्तों में फैली बेचैनी ख़त्म की जाए। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शद्दाद कोट।